अस्सलाम वालेकुम मुंहिंजा पहिरीं प्यारा दोस्तो सिंध वारा मूंखे ॾिसण वारा ऐं मूंखे पसंदि करण वारा। अॼु मां मौजूदु आहियां हैरो खान जे वॾे में वॾे वाड़े यानी कि साईं मुर्शद क़िबला हाजन शाह बादशाह जे मेहन जे वाड़े में। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि मेहन जे मुतलिक़ मालूमात ऐं पुछंदासीं हिन वाड़े में बीठल जेको धनार आहे उन खां मालूमात इन्हनि मेहन जे मुतलिक़। पहिरीं प्यारा दोस्तो उन खां अॻु में जो पंहिंजी वीडियो तरफ़ हलूं, असांजे चैनल हैरो खान खे कंदा सब्सक्राइब ऐं असांजी वीडियो खे कंदा लाइक ऐं वधि में वधि कंदा शेयर ऐं असांखे रहंदो बेचैनी सां इंतज़ारु तव्हांजी कमेंट्स जो। दोस्तों हिते तव्हां ॾिसी रहिया आहियो साईं मुर्शद क़िबला हाजन शाह बादशाह जे वाड़े में असां मौजूदु आहियूं मेहन जे वाड़े में। हिते धनार बि मौजूदु आहे, उन खां व्यूज़ वठंदासीं त हिनखे मेहन खे कहिड़ो चारो ॾींदा आहिनि ऐं हिननि खे राशन कहिड़ो ॾिनो वेंदो आहे ऐं कहिड़ी मींहं सवायो खीरु ॾींदी आहे। उहो चारो यानी कि राशन या को गाह घणे टाइम ताईं ॾींदा आहिनि ऐं कहिड़ो कहिड़ो चारो आहे मेहन जे लाइ। हाँ मुंहिंजा पहिरीं प्यारा, जीअं त मुर्शद क़िबला साईं हाजन शाह बादशाह पाण हिते मौजूदु कोन्हनि के असां व्यूज़ वठंदासीं हिन मेहन जे वाड़े में जेको मौजूदु आहे धनार, उन खां उन्हनि मेहन जे बारे में पुछा कंदासीं ऐं उन्हनि मेहन खे छा ॾिनो वेंदो आहे ऐं कहिड़ो चारो ॾिनो वेंदो आहे। तव्हां मेहूं ॾिसी सघो था हिन वाड़े में। मुर्शद क़िबला साईं हाजन शाह बादशाह पाण हिते मौजूदु कोन्हनि के व्यूज़ वठंदासीं असां हाणे बहादुर लाशारी खां, जेको हिन मुर्शद साईं हाजन शाह बादशाह जे वाड़े में कमु कंदो आहे ऐं उन्हनि खां पुछा कंदासीं बहादुर लाशारी साहिब खां त कहिड़ो कहिड़ो चारो ॾींदो आहे ऐं केॾी महिल पाणी पीआरियो वेंदो आहे हिननि मेहन खे ऐं ॿियूं घणियूं ॻाल्हियूं आहिनि उहे पुछा कंदासीं असां बहादुर लाशारी साहिब खां। दोस्तों असां घणी कोशिशि कईसीं बहादुर लाशारी खां पुछण जी हिननि मेहन जे मुतालिक़, लेकिन बहादुर लाशारी असांखे ॿुधाइण खां इनकार कयो ऐं दरवाज़े खां निकितो ॿाहिरि हलियो वियो बिना कंहिं ॿुधाए। जी दोस्तो तव्हां ॾिसी रहिया आहे ही मेहन जे खाद खुराक जो बंदोबस्तु कयो आहे धनार। छिली आहे, ॾारो आहे ऐं पाणी पियल आहे, बोह पियल आहे ऐं तव्हांखे मुंहिंजो कैमरामैन गाह बि ॾेखारींदो, गाह बि पियल आहे मेहन जे लाइ ऐं सभु बंदोबस्तु खुराक सॼो ही मेहन जे लाइ धनार खणी आयो आहे। जी दोस्तो जीअं मां ॾिसी रहिया आहियो मेहन जो खुराक आहे गाह, जंहिंजी मां कुतर कयां पियो ऐं हिन जी कुतर कई वेंदी आहे। हिन जी कुतर करे मेहन खे खारायो वेंदो आहे। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो कैमरामैन नसीम तव्हांखे ॾेखारियो आहे। जी दोस्तो तव्हां ॾिसी रहिया हूंदो, तव्हांखे मज़ो अची रहियो हूंदो, असांखे मज़ो अची रहियो आहे। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो त साईं मुर्शद हाजन शाह बादशाह क़िबला जे हिन वाड़े में नलको मौजूदु आहे ऐं हितां पाणी भरे धनार मेहन खे पीआरींदो बि आहे ऐं हिन नलके जो मिठो पाणी आहे तमामु ज़बरदस्त VIP ऐं थधो आहे। तमामु मिठो पानी है, ज़बरदस्त VIP इन नलके जो तमामु ज़बरदस्त ऐं मिठो पानी है। जीत नाज़रीन, जी त साईं क़िबला हाजन शाह बादशाह
पाण हिते मौजूदु कोन्हनि के ऐं उन्हनि जा फर्ज़ंद बि हिते मौजूदु कोन्हनि के। ऐं जीअं त हिननि मेहनि खे 2 टाइम चारो ॾिनो वेंदो आहे। फ़ी मेह खे सुबुह खां शाम ताईं फ़ी मेह खे 2 किलो चिली, 2 किलो ऐं 2 किलो इहा लूसण गाह जी कुतर ऐं 5 किलो खनि बुह हिननि खे ॾिनो वेंदो आहे सुबुह शाम फ़ी मेह खे। ऐं उहा हर मेह सुबुह जो 15 खां 20 किलो खीरु ॾींदी आहे ऐं शाम जो बि हर मेह 15 खां 20 किलो ताईं खीरु ॾींदी आहे। ऐं उन्हनि जो चवणु आहे त जेकॾहिं हिननि खे राशन सवाइ ॾींदासीं, सवाइ जो राशन ॾींदासीं त हीअ अञा घणो खीरु ॾींदियूं। जीअं त असांजे चैनल खे कंदा सब्सक्राइब ऐं असांजी वीडियो खे कंदा लाइक ऐं वधि में वधि कयो शेयर ऐं असांखे रहंदो अव्हांजे कमेंट जो इंतज़ारु। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।